तरफ़ा सुभाणे लियारी खां कराची प्रेस क्लब ताईं रैली कढी वेंदी। इन सिलसिले में असां राब्तो कयो आहे अवामी तहरीक जे सदर अयास लतीफ़ फलीजो सां। अस्सलाम वालेकुम अयास लतीफ़ फलीजो साहब। वालेकुम सलाम। अयास लतीफ़ फलीजो साहब, सुभाणे वारी रैली लाइ कहिड़ियूं तयारियूं कयूं वयूं आहिनि? असांजी ये तारीख़ साज़ रैली हूंदी। इन में शुक्रगुज़ार आहियूं असीं पंहिंजे बलोच भाउरनि जा, लियारी जा, जेके भरपूर साथ पिया ॾियनि, ऐं असीं शुक्रगुज़ार आहियूं पंहिंजे ॿियनि दोस्तनि जा, पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज़ जा, अवामी नेशनल पार्टी जा, जमायत इस्लामी जा, ऐं असांजे PPI जे दोस्तनि जा, उन खां अलावा GSM तहरीक जा, उन्हनि समूरनि साथियुनि जा जिन असांखे सपोर्ट कयो आहे, कराची जी मीडिया जा, सिविल सोसाइटी जा। सुभाणे असां चील चौक खां रवाना थींदासीं, प्रेस क्लब कराची खां ईंदासीं। इहा मोहब्बत सिंध रैली आहे। इन रैलीअ जो नालो ई असां रखियो आहे मोहब्बत सिंध रैली। पैगाम ॾींदी त सिंध में रहंदड़ सिंधी ॻाल्हाईंदड़, उर्दू ॻाल्हाईंदड़, पंजाबी, पश्तो, सराइकी, बलोची ॻाल्हाईंदड़, सिंध जा बोरी, काठियावाड़ी, आखानी, मेमण सभु हिकु आहियूं। हीअ असांजी माउ आहे सिंध। इनखे विराइजण जे लाइ का बि आंगुर, का बि हथ, का बि निगाह खजंदी, उहा निगाह तारनि खां छिके कढी वेंदी, उहो हथु कपे छॾियो वेंदो। जेको हथु मोहब्बत लाइ वधंदो, सिंध जे माण्हुनि लाइ जेका निगाह प्यार लाहींदी, उनखे जीअं में जायूं दिबियूं। उन सां 65 सालनि खां जीअं सिंध जा माण्हू मोहब्बतुनि सां रहनि पिया, जीअं उर्दू ॻाल्हाईंदड़ भाउर, सिंधी ॻाल्हाईंदड़ भाउर, शादियूं, गॾु पढ़ायूं, गॾु सोशल एक्टिविटीज़, उहे सभु जारी रहंदियूं। ऐं जेके नापाक मनसूबा आहिनि सिंध जे दुश्मननि जा, आलमी ताक़तुनि जा, उन्हनि खे नाकाम बनाईंदासीं। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त मूंसां SSP साउथ ॻाल्हायो आहे, DCO साउथ जो मूंखे पैगाम ॾिनो वियो आहे त तव्हांखे परमिशन कान वरिती आहे। तव्हां उन्हनि खे ॿुधायो त असां DCO ऑफिस साहब जे ऑफिस में असां दरख़्वास्त ॾिनी आहे, पर दरख़्वास्त जे बावजूद असांखे परमिशन न पई ॾिनी वञे। जॾहिं त हुनजे जाइ ते जेका मुहाजिर सूबा तहरीक वारा हुआ, रेड ज़ोन में आया, उन्हनि खे जूस पियारिया विया, उन्हनि जो इस्तक़बाल कयो वियो, पर असांखे परमिशन पई घुरी वञे सिंध जे असलोकनि वारसनि खां। इहा क़बूल न आहे। रैली हर हाल में निकिरंदी ऐं मोहब्बतुनि जो ऐं दोस्तनि जो ऐं अखुवत जो ऐं भाइतीअ जो पैगाम खणी निकिरंदी। अच्छा अयास साहब, रैली में शिरकत लाइ कहिड़ियुनि पार्टियुनि सां अव्हां जा राब्ता थिया आहिनि? असां हिन में कंहिंखे बि ख़ासि का दावत कान ॾिनी आहे। असां ही सिंध जे बचाव ऐं सिंध जे मोहब्बत जी रैली आहे। तंहिं करे असीं सभिनी जा थोराइता आहियूं जिन असांखे पाण कांटेक्ट, जॾहिं पंहिंजो वतन ऐं पंहिंजी क़ौम ऐं पंहिंजो आवाम ख़तरे में हूंदो आहे, तॾहिं दावतूं कोन ॾिबियूं आहिनि। ऐं सिंध जी मोहब्बत लाइ असां हींअर तव्हांजे ज़रिए सॼे सिंध खे दावत था ॾियूं। पर कराची में गडाप मां, मलीर मां, इब्राहिम हैदरी ऐं शांति नगर, भिटाई आबाद, सचल ॻोठ, हिमायती ॻोठ, जेके बि कराची जा इलाइक़ा आहिनि, रज़ाकाबाद, लांधी, मलीर, गुलिस्तान जोहर, उतां माण्हुनि जा फ़ोन आहिनि, पैगाम आहिनि, उतां काफ़िला आहिनि, बार एसोसिएशन, NGOs सभु, ऐं उन्हनि सभिनी जो थोराइतो आहियां उहे सभु गॾु हूंदा। जेके क़ौम परस्त कारकुन आहिनि, सपना जा कारकुन आहिनि, नेशनलिस्ट कारकुन आहिनि, पाकिस्तान खे, सिंध खे बचाइण जा दावेदार आहिनि, मोहब्बतुनि जा दावेदार आहिनि, उहे सभु, ऐं उहे हज़ारे भेनरूं जेके सिंधियाणी तहरीक जूं ऐं ॿियूं असांजूं बलोच भेनरूं, लियारी जूं, जेके सुभाणे मैदान में हूंदियूं ऐं सुभाणे पुरअमन तौर ते मार्च कंदियूं, उहे सभु असांजो हिसो आहिनि, असीं उन्हनि जो हिसो आहियूं। अयास लतीफ़ फलीजो साहब, मेहरान TV सां ॻाल्हाइण ते तव्हांजी महिरबानी।